सब किस्मत सा खोसा असगर गीत मोहब्बत सा गन जी बाकुर पायो वरी मेला सी बनदा नाज़रीन पूरी सिंध जी सकाफ़त जो ॾिणो मल्हायो पियो वञे उन जी सोच टी जे सॾ ते हिन वक़्तु बि घारो शहर में सकाफ़ती ॾींहुं मल्हायो पियो वञे। इन हवाले सां असां गॾु कुझु मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन जो छा चवां? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त अॼु सोच टीवीअ तरह जेको सखाफ़ती ॾियारे ते ही रंगारंगीन प्रोग्राम कयो वियो आहे। असां चऊं था त अॼोको ही जेको 1 डिसंबर आहे असां सिंधियुनि माण्हुनि जो ईद वांगुरु ॾियारो आहे। टोपी अजरक असांजो शान आहे ऐं इंशाअल्लाह ताला इहो सिंध क़ाइमु दाइम क़यामत ताईं सिंध क़ाइमु रहंदी। सिंध सिंधियुनि जी आहे। अॼु ही जेको असां ॾियारो मल्हाए रहिया आहियूं उन मां इहो साबित थी वियो आहे त उर्दू ॻाल्हाईंदड़ बि असां गॾु आहिनि जिन हिन अॼु ॾियारे में भरपूर नमूने सां असां थोराइता आहियूं सच टीवी जा जे हिन अॼु ॾियारे ते ही भरपूर नमूने सां असांजो साथ ॾिनो। हज़ारे साल की तहज़ीब ऐं सकाफ़त के उजा करण लाइ सिंधी मीडिया ऐं सोच तरफ़ां जेको ही प्रोग्राम रखिया आहिनि उन में सिंधी माण्हुनि भरपूर नमूने पंहिंजे धरतीअ सां पंहिंजे वतन सां पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार करण लाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते टेबलो खाका ऐं रेलियूं कढियूं पियूं वञनि ऐं सिंध सां मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार कयो पियो वञे। मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.